जी बिल्कुल। अॼु रेड़ी मियाण ॻोठ समेत सामूंडी पट्टीअ ते बदमनी चोरियुनि फुरनि ऐं सहूलियतूं न हुजण जे ख़िलाफ़ माहीगीर समाजी संगत पारां सोखण ताण जी हद रेड़ी मियाण ॻोठ में अॼु एहतजाजी मार्च करे मुज़ाहिरो करे रेड़ी मियाण जे मुख हिन चौक ते धरणो हयो वियो आहे। हिन एहतजाज में सवें माण्हू मौजूदु आहिनि, जंहिंमें मासूम ॿार तोड़े औरतूं इन बदमनी जी बाहि ख़िलाफ़, मंशा जे विकिरे ख़िलाफ़, चर्स हीरोइन जे सरेआम विकिरे ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि एहतजाज कयो आहे। सदियुनि खां वठी हिते ही क़ाइमु आहे। हिते इब्राहिम हैदरी खां वेंदे जेका ही साहिली पट्टी आहे, जिते केतिरा ई इंसानी जेको आहे सो इंसानी ज़िंदगियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। फुर मज़ामत ते माण्हू क़तल थिया आहिनि। फुर मज़ामत ते भाईगीर समाज जी संगत जे प्लेटफॉर्म तां यूनुस ख़ासकेल जी अॻुवाणी में हीअ एहतजाजी मार्च करे धरणो हयो वियो आहे। हिते जे इलाइक़े वासियुनि डिस्ट्रिक्ट मलीर जी पुलिस ख़ासि तौर ते सोखण थाणे जी पुलिस जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई आहे। हिन जो इहो मुतालबो कयो आहे त रेड़ी मियाण ॻोठ में जेका सरेआम मंशात आहे, हीरोइन समेत जेका हिते समाजी बुरायूं आहिनि, मंशा जो विकिरो आम आहे, चोरियूं ऐं फुरूं जेके धाड़ा हिते ॾींहं ॾिठे जो आम आहे, जंहिंजे करे शहरी परेशान आहिनि। चश्मा ॻोठ खां वेंदे त सॼी जेका साहिली पट्टी आहे उन में अमुन खे यकीनी बणायो वञे। हिननि इहो बि चयो आहे त जेकर अमुन खे यकीनी न बणायो वियो त रेड़ी मियाण समेत जेके आस पास जा इलाइक़ा आहिनि उते मुकमिल तौर ते हिकिड़ो एहतजाज कयो वेंदो। समुंड में वेंदड़ हज़ारे जेके होड़ा आहिनि उहे बीहारे जेको आहे सो डिस्ट्रिक्ट मलीर समेत जेका सिंध पुलिस आहे, सिंध हुकूमत आहे, उन ख़िलाफ़ एहतजाज खे यकीनी बणण लाइ सॼी सामूंडी पट्टीअ खे जाम कयो वेंदो। हिननि इहो माहीगीर समाजी संगत जे प्लेटफॉर्म तां ऐलान कयो आहे त अमुन जे हिन जेको उॾामल पखी आहे उनखे बहाल कयो वञे। जी।